जो बुनियादियत सर्विस स्ट्रक्चर जेके असांजा आला अख्तियारियूं तामुराशाही जेके हमेशह टाल मटोल करे रहिया अवां ॾिसो त सिंध जो प्राइमरी उस्ताद तमामु घणनि तकलीफ़नि जे बावजूद भी बग़ैर बिल्डिंगनि जे बग़ैर सहूलियतनि जे बग़ैर बिजली जे बग़ैर पाणीअ जे पंहिंजे बचनि जी पंहिंजे शागिर्दनि जी अबियारी करे रहियो आहे पर अफ़सोस सिंध जे प्राइमरी उस्ताद खे हक़ नथा ॾिना वञनि सिंध जे प्राइमरी उस्ताद आख़िर कहिड़ो ॾोड़ो कयो आहे अवां पंहिंजी दिलि ते हथ रखी ॿुधायो त सिंध जो प्राइमरी उस्ताद कॉलेज साइड खां सेकेंडरी साइड खां घणी महिनत करे थो या नथो करे हिननि मासूम बचड़नि खे पढ़ाइण का सवली ॻाल्हि न आहे हिननि जे लाइ वॾी महिनत करणी थी पए हिननि जे लाइ वॾो टाइम ॾियणो थो पए तॾहिं वञी बचड़ा गुल जेके आहिनि असांजा तयार थी हिकिड़ो माना सिंध जी सूह बणजनि था पर अफ़सोस सिंध गवर्नमेंट मिनिस्टर एजुकेशन सेक्रेटरी एजुकेशन सदाईं सिंध जे प्राइमरी उस्तादनि सां वेसागाती कई आहे हींअर तव्हां ॾिसो त असीं 14 ग्रेड में अपॉइंटमेंट थी चुका आहियूं असांखे असांजी अपग्रेडेशन थी चुकी आहे पर असांजो स्ट्रक्चर न आहे असांजो फ्यूचर न आहे असांखे कहिड़ी ख़बर 5 साल 10 सालनि खां पोइ 14 ग्रेड में हूंदासीं मां त निहायती अफ़सोस सां चवां थो त असांजूं तनज़ीमूं ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि सेकेंडरी साइड ॾिसो त उस्ताद जीएसटी अपॉइंटमेंट थिए थो असां सां गॾु जेके दोस्त अपॉइंटमेंट थिया आहिनि उहे समूरी सिंध में तव्हां ॾिसो त उस्ताद HST बणिजी विया आहिनि ऐं सिंध जो प्राइमरी उस्ताद मूंखे 10 साल सर्विस थी आहे साईं 10 सालनि में अञा उहे साॻे 14 स्केल में ऐं 10 सालनि वारा GST HST बणिजी विया उहे 17 ग्रेड में बणिजी विया आहिनि छा सिंध जे प्राइमरी उस्ताद आख़िर तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे